बुलड़ी शाह करीम में सारन जे आबादकारन पारा अगन में लात खिलाफ शहीद बिलू पंवर चौक ते धरणु हणी हैदराबाद सिजावल कौमी शायरा बंद कई वई है। इन सिलसिले में आबादकारन का पुछंदासीं त उन्हनि जो छा चवण आहे। ॾिठी आहियूं तव्हां पूरी सिंध जी सूरत ॾिसी सघो था त जीअं हथरादो सारियुनि जा रेट कराया विया आहिनि। जॾहिं असांजूं सारियूं अचनि तॾहिं रेट कराया था वञनि। अॼु सभु आबादकार जमा थिया आहियूं। पंहिंजो जेको हुते असांजो इस्तेसाल कयो थो वञे ऐं असांखे हिते रेट नथो ॾिनो वञे, छाकाणि त जेके मिल्स माफ़िया आहिनि उहे पाण त मुनाफ़ो कमाइनि पिया, पर हिते ग़रीब जेके आबादकार आहिनि उन्हनि खे कुझु कोन थो मिले। उन्हनि खे बाण महांगा था मिलनि, उन्हनि खे दवाऊं महांगियूं थियूं मिलनि ऐं जेॾी महिल उन्हनि जो फ़सुलु लहे थो त उन्हनि खे पंहिंजो रेट नथो मिले। 6000 बोरी भाण जी आहे, 5000 दवाई थैली आहे, 26-2700 रुपया किलो बिज जो मिलियो आहे, खेड़ी 2500-3000 कलाक आहे, पानी पैसनि जा आहिनि। छा ज़मींदार खे मिले थो? 60-70-50 मण एकड़े या 40 मण लहे थो, ख़र्च में ज़मींदार पूरा आहिनि। गवर्नमेंट छा कयो आहे त पहिरीं हलियो पियो रेट 4000 रुपया मण, हींअर वरी चऊं था 2000 रुपया मण। कहिड़ा ज़ुल्म आहे? कुझु गवर्नमेंट कानून हुजे पाकिस्तान में त माण्हू कुझु साकार त कनि, कानून हुजे त कंहिं आबादकार कंहिं हारी खे ज़राअत जा पोइते कंदा त मुल्क ई पोइते आहे। ज़राअत जो फ़ाइदो ॾिना, मुल्क तबाह आहे। जेका मुल्क तबाह इन जे करे थियो ज़राअत खे हिननि ॼाणी वाणी पोइते कयो आहे। ॼाणी वाणी पोइते इन जे करे कयूं आहे, हर शइ फ़सुलु तबाह पिया कनि। अवाम किथां रोड ते न ईंदी, ॿियो किथां वेंदी? ज़ुल्म सां अवाम ते कयूं आहे। 2200 रुपया मण जा कनि हींअर सारियूं, जेका 4000 रुपया ज़ुल्म न इंसाफ़ी आहे। असांखे इंसाफ़ खपे वञे, जेको हक़ जो असांखे रेट मिलियो वञे, आबादकार ख़ुशहाल थिए। सारियूं हाणे लथियूं आहिनि वीचारनि, कर्ज़ बर्ज़ खणी सारियूं पोखियूं, उन्हनि जो सारियुनि जो अञा ताईं रेट न चढ़ियो आहे। रेट ॾींहुं ॾींहुं हेठि थींदो वञे। हीअ आख़िर हिन क़ौम जो ॾोह कहिड़ो आहे, हिननि जो कसूर कहिड़ो आहे? ऐं हिते जा जेके वाणिया आहिनि या जेके बि आहिनि सो सभु को पंहिंजो रेट ॿुधाए वेठो आहे, पंहिंजा रेट टच करे वेठो आहे। आख़िर हिननि सां कॾहिं इंसाफ़ थींदो? हिकिड़ी मीटिंग थी ऐं ॿी मीटिंग थी जंहिंमें शाह करीम जी सहाफ़त उनजी वॾी वॾी महिरबानी, उनजो शुक्र कीअं अदा कयूं जंहिं पंहिंजो वॾो किरदारु अदा कयो आहे हिकु मज़दूर हारी ऐं पंहिंजो ज़मीनदार जे लाइ। हुननि इहो पंहिंजो वचन पूरो कयो आहे। असां हिकु मीटिंग कई त बाबा ॻाल्हाईंदा, ॿी मीटिंग कई ॻाल्हाईंदा, न को DC साहिबु ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, न को कारखाने वारा। हे जेको माफ़िया ग्रुप आहे हू जीअं पोइ तीअं वधंदो वञे त रेट किरायो। हिते जो जेको ज़मीनदार हारी मज़दूर जो मुआशी क़तल कयो वञे। हाणे असां मुकमल तरीक़े सां कमज़ोर थी चुका आहियूं। असां वटि भाण दवाऊं ऐं पंहिंजो ॿिज वठण जी तौफ़ीक़ बि न रही। हाणे जेकॾहिं इहो रेट रहियो त पोइ बाक़ी असां वटि कुझु बि कोन रहंदो। जो सारियुनि जो अघु जेको आहे इहो असांखां 2200 खां 2000 खां मथे कोन पिया ॾियनि। हीअ सरासर दुश्मनी आहे, हीअ सरासर आबादकारनि सां दुश्मनी आहे। 52, 53, 100 रुपया यूरिया जी बोरी, 14000 रुपया DAP जी बोरी आहे। असां आबादकार कर्ज़ी थी विया आहियूं, व्याजनि ते पैसा खया, पंहिंजा माल ढोर विकिया ऐं ज़ेवर विकिणी असां फ़सुलु कयो। हाणे असीं माना गिदरनि जी मुठ ते वञी वाणियुनि खे ॾेई छॾियूं। असांजा MP ऐं असांजा MNA माठ में आहिनि। असीं अर्ज़ु कंदासीं, उन्हनि खे अपील कंदासीं, ख़ुदा असांजी टेक कयो ऐं रेट वधायो ऐं असां सां इंसाफ़ कयो। असां कर्ज़ी थी विया आहियूं। आबादकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त आबादकारनि जे मुतालबनि ते ध्यानु ॾेई सरकारी अघ ते अमल दरामद करायो वञे। उस्मान पंवर, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।